बिरशा मां ख़बर ईंदा हलूं त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स जी यूनिट मटियारी जी यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स तंज़ीम जो एक अहम इजलास बिरशा में मुनक़िद थियो, जंहिंजी सदारत अॻूणे ज़िला सदर अब्दुल गफूर मेमून अल मारूफ अदा भाऊ कई। इजलास में साल 2026 लाइ नई बाडी जी जोड़जक बाबत अहम फैसला कया विया, जॾहिं त तंज़ीमी मामलनि, उम्मीदवारनि ऐं मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। शिरकत अॻवाननि चयो त PFU जे वर्कर्स सहाफ़ती आज़ादी, मीडिया वर्कर्स जे हक़नि ऐं तहफ़ुज़ लाइ हमेशह जदोजहद कई आहे ऐं ईंदड़ क़यादत खां बि उमेद आहे त इहा तंज़ीम खे वधीक मुतहरिक बणाईंदी। इजलास में तंज़ीमी ढांचे खे मज़बूत करण, ज़िले ऐं इलाक़ाई सतह ते वर्कर्स जी शमूलियत वधाइण ऐं मीडिया वर्कर्स जे मसइलनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ते ज़ोर ॾिनो वियो। आख़िर में फ़ैसिलो कयो वियो त नई बाडी जी चूंड जो अमल जल्द शफ़ाफ़ ऐं मुंसिफ़ानी तरीक़े सां शुरू कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।